सर तव्हां पंहिंजे नौकरनि खे पगार न ॾींदा? छो तव्हां सां शिकायत कई आहे? नो नो नॉट मीन दैट, बस ईअं ई पुछम। मामा उन्हनि खे पगार खां वधीक ई ॾेई छॾींदो आहे। उहो कीअं? अड़े बाबा ख़र्ची पाणी खाइण पीअण इहो सभु असांजे ज़िम्मे हूंदो आहे, ॿियो छा ॾियूं उन्हनि खे? बट इहो हुननि लाइ काफ़ी न हूंदो सर। त पोइ काफ़ी छा हूंदो आहे? तव्हां ई असांखे कुझु ॿुधायो। आई मीन सोशल सिक्योरिटी, तहफ़ुज़। अरे बाबा हिन मुल्क में असांखे सिक्योरिटी कान्हे का, तव्हां वारी नौकरनि जी ॻाल्हि था कयो। बाबा ही त असांजे दर जा ख़ादिम आहिनि, हिननि जा अबा ॾाॾा असां वटि ग़ुलाम बणिजी आया हुया। असल में आहिनि त तव्हांजे नस्ल जा, हबश खां आया आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।